हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमाए तो मां जॾहिं अखि खोली, अखि खोलण शर्त मुंहिंजी अखि मथे आसमान खे ॾिठो ऐं आसमान ते चिट्ठो लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हे दुनिया जो जहान तव्हां ई असांखे मोहम्मद जे सदके जे करे। हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमाए तो मुझे पाक नबी के बारे में जॾहिं मां आदम अलैहिस्सलाम पानी ऐं मिट्टी में गोजा पियो तॾहिं बि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी हुया। 1.25 लख नबी सगोरा आया त पहिरियां मुंहिंजो पाक नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा चओ त आख़िर में आयो पर रुतबो सभिनी नबियनि खां मथे, मकाम सभिनी नबियनि खां मथे। इन जे करे अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक के अंदर फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल आलमीन। सोना नबी मां त तोखे अॻु नहीं पोयनि जो सरदार करे दुनिया जे अंदर पोइ मोकिलियो आहे। अम्मा आमिना फरमाए थी जॾहिं ॿार मुंहिंजे पेट में आयो ऐं विलादत जो टाइम करीब आयो, अम्मा आमिना फरमाए थी त रब जे ज़ात जो कसम मूं आमिना के एतिरा पैसा बि कोन हुया त तेल वठी करे ॾीए में विझी करे मां पंहिंजे बचड़े अचण वारे ॿार जी ख़ुशी मल्हायां। एॾो गुरबत जो आलम, ज़मीनी जो आलम, मिस्कीनी जो आलम जो अम्मा आमिना फरमाए थी एतिरा मूं वटि पैसा भी कोन हुया जो अम्मा आमिना फरमाए थी जो मां पंहिंजे पाक नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जी ख़ुशी मल्हायां। पर अम्मा आमिना फरमाए थी खुलिक़्तु मिन्नी नूरा। अम्मा आमिना फरमाए थी मां ईअं महसूस भी कयां जीअं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी, गोया के मूं आमिना जे पेट में नूर जाओ। अम्मा आमिना चए थी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जीअं जो विलादत थी त ॾिठुमि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼावा त मुस्कुराइनि पिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरो चोॾीअ जे चंड खां भी वधीक चमके पियो जो मूं आमिना जो कमरो चोॾीअ जे चंड खां भी वधीक चमकण लॻो। हज़रत जाबिर साईं रिवायत करे तो त चांड्रो की रात में चंड पंहिंजे मस्तिन में, चंड पंहिंजी झुरमट में पंहिंजी सितारनि सां खेॾे पियो। हेॾा मुंहिंजो साईं पंहिंजे सहाबा खां सबक ॾेई रहिया हुया। असहाबे सुफ़ा ते हज़रत जाबिर साईं फरमायो अॼु मां इम्तिहान करायां, अॼु मां भेटा करायां, ॾिसां कंहिंजो चेहरो सुहिणो आहे। जाबिर तो फरमाए जॾहिं चंड ॾे ॾिसां, जॾहिं साईं जे चेहरे ॾे ॾिसां, जॾहिं चंड ॾे ॾिसां, जॾहिं साईं जे चेहरे ॾे ॾिसां, आख़िर ॾिसी ॾिसी मां जाबिर पंहिंजे पाण खे चयो ओ जाबिर फतवा ॾेई करे माण्हुनि खे ॿुधा त चंड एॾो सुहिणो कोन्हे को जॾहिं मुंहिंजे साईं जो चेहरो सुहिणो आहे। छो जो चंड जे मुंहं में जितां ॾिसंदो चंड जे मुंहं में मेरा मेरा दाग नज़र ईंदा। मदनी वारे साईं जो चेहरो त दागनि खां भी पाक आहे। मुझे पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो त दागनि खां भी पाक आहे। शाद जो जे चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है, उसके मुंह में छाइयां मेरे आका का चेहरा साफ है। चंड ते केॾे जितां ॾिसंदो चंड जे मुंहं में मेरा मेरा दाग नज़र ईंदा। मदीने जे साईं जो चेहरो त दागनि खां भी पाक आहे। जंहिं चेहरे जे बारे में अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक के अंदर फरमायो
हा कुरान मुझे साईं जे चादर जो ज़िक्र त ॿुधा कुरान तो फरमाया अय्युहल मुज़म्मिल हा कुरान मुझे साईं जे दिल जो ज़िक्र त ॿुधा कुरान तो फरमाए यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम हा कुरान मुझे साईं जो रहमत त ॿुधा कुरान तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। चओ त अल्लाह साईं पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बुलंद कयो आहे। सभु बुलंद आवाज़ सां चओ मुंहिंजे साईं जो शान छा आहे बाबा? अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा फरमाए थी त सहाबी मूं वटि आया ऐं पुछण लॻा आहे अम्मा सोने नबी जो इख़लाक़ त ॿुधा। अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा फरमाइण लॻी जेकॾहिं मुंहिंजे पाक नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इख़लाक़ पुछो था त अल्लाह तबारक व तआला मुझे पाक नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़ में कुरान पाक जा 30 सिपारा नाज़िल कया। कुरान के जिथां पढ़ंदे अलिफ लाम खां अलिफ जे अल्फ खां शुरू कंदे कुरान मुझे साईं जो इख़लाक़ ॿुधाईंदो वन्नास जे सीन ताईं ख़त्म कंदे कुरान तोखे मुझे साईं जो अख़लाक़ ॿुधाईंदो। मक्के खां कुझु ॿाहिरि हिकिड़ो काफ़िलो आयो उन काफ़िले में तक़रीबन 1500 अल्लामा ज़ुरक़ानी पंहिंजी किताब में लिखियो आहे 1500 हज़ार माण्हुनि जे काफ़िले में मुश्तमिल माण्हू हुया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी सहाबा वठी करे जमात वठी करे निकिता त ॾिठूं त उन्हनि काफ़िले वारनि सां मां वाक़े खे मुख़्तसर कयां उन्हनि काफ़िले वारनि सां भला भला उठ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन काफ़िले वारनि सां ख़रीदारी कजे लेन देन कजे इन्हनि वटि भला भला उठ जो साईं तव्हांखे सुञाणनि ई कोन था न तव्हांखे सुञाणनि न असांखे सुञाणनि कीअं थिए कारोबार कीअं थिए लेन देन कीअं थिए बाबा लेन देन ईअं थींदी तव्हां मूंखे सुञाणियो मां तव्हांखे सुञाणियां जेकॾहिं ओधर ते सामान खणूं तव्हां मूंखे सुञाणियो मां तव्हां पोइ लेन देन थींदी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे मोकिलियो त वञो हिननि सां ॻाल्हायो। साहबी आया हे असांजो अॻवान आहे असांजो पैगंबर आहे असांजो नबी आहे तव्हांजा जेके उठनि सुठा उहे असांखे खपनि था असांजो नबी असांजो सरदार इनखे पसंदि आया आहिनि असां तव्हांखे कोन था सुञाणियूं तव्हां असांखे कोन था बेशक साईं हे चवनि था असां तव्हांखे सुञाणियूं कोन था सौदो कीअं ठहे। एतिरे में अल्लामा ज़ुरक़ानी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त उते खीमा लॻल हुया उन खीमे में हिकिड़ो हथ बुलंद थियो चो सुभान अल्लाह उन खीमे मां हिकिड़ो हथ बुलंद थियो ऐं उहो हथ कंहिंजो हुयो उन कबीले जे सरदार जे घरवारी जो हथ हुयो जेका मुसलमान कान हुई उन हथ बुलंद कयो। सरदार इन्हनि काफ़िले खे छॾे इन पंहिंजी घरवारी वटि आया चई ख़बर हिनखे सुञाणी थी न तो हथ में त छो कयो आहे चई सरदार इन्हनि सां जेके तव्हां खां उठ घुरनि था इन्हनि खे ॾियो कारोबार कयो पैसा इन्हनि वटि कोन्हनि इन्हनि जी ज़ामिन मां थी थियां जेकॾहिं न मोटिया त इन्हनि जो जेको ख़र्चो आहे तव्हांखे मां मोटाए ॾींदुमि। अरे बाबा तूं इन्हनि खे सुञाणी थी न केरु की तूं त असांजे काफ़िराणी असां सां गॾु थी हा इन्हनि खे कीअं थी सुञाणे हे त मुसलमान हे इन्हनि जो नबी आहे। चई मां पंहिंजे लात ऐं उज़्ज़ा जो कसम खणी करे चवां थी जंहिं माण्हू सां जंहिं शख़्सियत सां ॻाल्हायो पिया जंहिंजो चहिरे में एॾो नूर आहे रब इन लात ऐं उज़्ज़ा जो कसम खणी करे चवां थी जॾहिं इहो ॻाल्हाए पियो इन जे दंदान मुबारक मां जेका रोशनी निकिरे पई इहा रोशनी
कसम खणी चवां थी, इन्हनि तंदनि जे रोशनी मां जेका रोशनी निकिरे पई, सिज ऐं चंड खां वधीक रोशनी चमकी पिया पवनि, मां हिन जो कसम खणी चवां थी त इहो शख़्स कूड़ो कोन्हे। मां चवां थी त इहो शख़्स कूड़ो कोन्हे को। वया कारोबार थियो, लेन देन थियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे बैतुल माल मां हज़रत उमर साईं खे घुरायो। हे उमर, हे उन्हनि खे अमानतूं ॾेई आहे, पर हदिया ऐं तोहफ़ा बि ॾेई आहे। हज़रत उमर साईं बैतुल माल मां हदिया तोहफ़ा खणी क़ीमत करे जॾहिं अदा करणु लॻो त सरदार चवणु लॻो त इहो शख़्स केरु हुयो जंहिं तव्हां सां लेन देन कई? केरु हुयो? चई असांजो नबी हो, असांजो सरदार हुयो। तव्हांजो सरदार हुयो? चई असां 1500 ॼणा माण्हू इन जे अख़लाक़ खे, इन जे किरदार खे, इन जे गुफ़्तार खे ॾिसी करे असां इन आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन ते हथ ते कलमो पढ़ी करे मुसलमान थींदासूं। असांखे बि वठी हलो, असां बि इन मोहम्मद ते कलमो पढ़ी करे मुसलमान थींदासूं। हे हुयो असांजे नबीअ जो इख़लाक़।